मुंहिंजो नालो ममता भारत कुमार लक्ष्वानी आहे। मुंहिंजी आखाणीअ जो नालो बुराईअ बदिले भलाई। हिकु दफ़े हिकु डाकू मरणी हालत में इस्पताल में दाख़िल थियो। इस्पताल जे जंहिं वार्ड में दाख़िल थियो, हुते हिकु दयावान नर्स कमु कंदी हुई। नर्स जी सुठी शेवा ऐं संभाल करण करे डाकू चङो भलो थियो। इलाज जे दौरान डाकूअ जे मन में वीचार आयो त हिन नर्स खे मूं किथे न किथे ॾिठो आहे। जॾहिं डाकू चङो भलो थियो, तॾहिं हिन नर्स खां पुछियो, मूं तोखे किथे न किथे ज़रूरु ॾिठो आहे। नर्स सवाल जो जवाबु ॾियण बदिरां माठ में मुश्की उतां हली वई। वर करे पुछण खां पोइ नर्स खेसि पूरो जवाबु न ॾिनो। डाकूअ खे ॼाण हुई त हिन नर्स जी पूरी सुञाणप मिले त आख़िर में डाकूअ नर्स खे चयो, जेकॾहिं तूं पंहिंजी सुञाणप न ॾिनई त मां टिपो खाई आपघात कंदुमि। नर्स जुॾी वई, लाचार थी दुख भरी आवाज़ में चई, भाउ, मां हिकु विधवा भेण आहियां। तो मूंखे विधवा कयो आहे। हिकु राति तूं डाकू बणिजी असांजे घरु आएं। मुंहिंजा हथ ॿधी मुंहिंजी अखियुनि जे अॻियां मुंहिंजे पतीअ जो खून कयो ऐं घर जो सभु कुझु खणी मूंखे सुञो करे वए। जॾहिं तूं हिन अस्पताल में आएं, मूं तोखे बर वक़्तु सुञातो। मां चाहियां हा त तोखां बदिलो वठी सघां हा, पर अंदर मां आवाज़ आई, न, बुराई जो बदिलो भलाई हुअणु घुरिजे। हिन करे मां तुंहिंजी सची शेवा ऐं सुठी संभाल करे जल्द ठीकु करण जी कोशिशि कई। जीअं मेरा कपिड़ा साबुण सां धोइबा आहिनि, तहिड़ीअ तरह बुरे माण्हूअ सां सुठो बर्ताव करण करे पाण सुठो थींदो ऐं ॿियनि सां बुराईअ बदिले भलाई कंदो। भलाई कंदे त भलो तुंहिंजो थींदो, भलाईअ जा ॿाणा धणी तोखे ॾींदो।